नाज़िर जरवार लगोट साहिब खान लुंड में गरीब पोरत इमाम बख्श लुंड जे नौजवान न्याणी हथनि पेरनि में पुरस्रा बीमारी में मुब्तला हुअण करे मुफ़लसी वारे ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। गुरबत सबब इलाज जी सघ न रखण करे संदसि माउ सरकारी ख़र्च ते इलाज कराइण जो मुतालबो कयो। ॾिसूं था काज़ी शफ़क़त अली जरवार जी रिपोर्ट। असी मौजूद आहियूं जरवार लागोट साहिब खान लुंड में, जिते पोहरियत इमाम बख्श लुंड ऐं उनजी न्याणी पुरसरार बीमारी में मुब्तला आहिनि। अचो था वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। जो मां गॾा वेंदा हुअमि त कुझु घर विच थोला थका अटा लूण मिर्चा हूंदा ऐं छोकिरी जी थोरी घणी इलाज मां करंदा आहियूं। छोकिरी सफ़ा बाह गई, उहा बाह गई, मेरे अखियां बि ज़प थी विया, मेरे अखियां बि मैं अंधा थी ॿाहिरि आहियां। न मां किथे चुल सघंदा, उथूं वठ में उतां बि लेंदे उथूं वठ में उतां बि लेंदे बाह कने वठ। इहा हुकूमत सॼी जेका ई हे, मां उन को अपील कंदासीं त सॼे को जेको थी सघने ख़ुदा वास्ते सो असांखे ॾे वञे। इलाज करवायमि घणा एतिरो कोन्हे, उहो पियो बि करवाईंदा हुआ, उहो बि बाह गया अखियुनि खे हुन मेरे को अखियुनि करवाती वञे, उहो पैसा पा कोन्हे जेको असां हथ ॾेखां कोन्हे। अखियुनि डॉक्टर खे चवां पियो कराची वेंदा इलाज कराओ, किचू वञा पा मां पैसा पा जो मैं इलाज करावां। अखियां कॾहिं बाह गे धी न्याणी बाग में टोपे दे मैं पोलिया कर मैं अपने बचने को खवे दिया बाग या मेरा न कमाण वाला ना कोई नहीं वाला, मेरा यो कुराड़ा कमेला पुत्री नंढा है कमाण जड़ा कोनी। वो इमाम बख्श लुंड जा वीचार ॿुधा ऐं उन्हनि जे घर भातियुनि जा। उन्हनि जो चवणु आहे त असां ग़रीब ऐं मिसकीन आहियूं, असां वटि खाइण पीअण जे लाइ कुझु न आहे। असांखे डॉक्टरनि चयो आहे त असांजो इलाज कराची अस्पताल थींदो। असां वस वारनि खां अपील कयूं था त असांजी मदद कई वञे जीअं असां पंहिंजो इलाज कराए सघूं। कैमरामैन रसूल भाई सां गॾु काज़ी शफ़क़त अली, मेरा टीवी जरवार।